रस्ते में अचे पियो एक्सीडेंट थियो आहे उहे वीचारो पहुची वियो हुनजे सिहत और सलामती जे लाइ सलावात पढ़ो बानी मजालिस हाजी जवाब महरम अली ऐं मुंहिंजा जेतिरा अज़ीज़ क़ुरबा रिश्तेदार प्रोग्राम में ताउन करे रहिया आहिनि अल्लाह सभिनि जो हाज़िर फरमाए आमीन पिया चयो काई ख़बर न आहे पंहिंजो आमीन चवणु अली ऐं औलाद अली जी पसंदि अचे कंहिंजे आमीन चवण जे करे कंहिं ॿिए बंदे जी दुआ क़बूल थी जेतिरा बि हाजी जवाब महरम अली जा अज़ीज़ क़ुरबा रिश्तेदार हिन दुनिया खे छॾे विया आहिनि उन्हनि मरहूमीन जे दर्जा बुलंदीअ जे लाइ सलावात पढ़ो बादशाह शाद अली जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत जे लाइ बुलंद आवाज़ सां सलावात थकी टुटी सलावात न वाजिब समझी इमाम ज़माना की ज़ात ते सलावात अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाह बंद न थियो
लंबड़ जी आदत दिया इबादत कराया बस शहीद अड़ा गुजरिया है जिन जो शहादत खां बाद अखियूं बंद न थियूं जेके तारीख़ दान तशरीफ़ फरमा हो पहिरा शहीद करबला जो नवाब अकबर जो बाबो सोहरात सकीना जो बाबो जो अखियूं बंद न थियूं कदे के पूछा थी तो हुसैन नेज़े जी नूर ते अखियूं बंद छो न थियूं इन करे जो हुसैन जो अकबर सां वॾो प्यार हो जॾहिं अकबर जी सांग वञे हा हुसैन ओॾे ॾिसी चवे हा अकबर अञा नामो न ॾिनो मां अकबर अञा शादी न कराई मां एॾो सुहिणो हो अली अकबर जो मदीने जा मर्द त पंहिंजी जाइ ते औरतूं बि चवंदियूं हुयूं जिन मोहम्मद न ॾिठो आहे ॾिसो मोहम्मद वञे वठो ॿियो शहीद जंहिंजी ताज़ी शहादत गुज़री आहे 9 ज़ुल्हज ते मुस्लिम बिन अकील हुसैन जो वकील ज़िक्र शबीर जो कसमा चाचा मरम अली ने करे अखियूं खुलना हुयसि बार बार ॾिसे पियो कोई कासिस हुजे जेको हुसैन खे पैगाम ॾे कूफे न अचिजा ही वॾा गदार अथई जेके अल्लाह ज़ुबान ॾिनी आहे उहा आहे करे तूं असां घरनि में वेठा आहियूं न अॼु बि मुस्लिम जी लाश कूफे जे गलियुनि में घुमंदी थी वई तो असांखे कहिड़ी ख़बर आहे त मुस्लिम मारियो कीअं वियो आहे मिंबर शबीर जो कसमा वॾो धोखे सां मारियो वियो अथई 25,000 माण्हू कई ही न पई मां साईं जे हथनि जे करे लंबड़ न कई आहे 25,000 माण्हू कई पई 8 ज़ुल्हज 9 ज़ुल्हज की रात नमाज मग़रिब मस्जिद कूफा में पढ़ाई सलाम बराए पोते ॾिठे हिकु न रहियो हिक ॿिए खे चवनि पिया मारियो अकेलो आहे हुसैन जो वकील हज़ारनि जे तादाद में मारण वारा हिकु मुस्लिम बिन अकील मारजण वारो अदमारे ॾिस भाउ विढ़ंदो लड़ंदो कॾहिं कंहिं गौर कयो आहे त ॿई ईदूं अल्लाह रखियूं वॾे में वॾियूं पूरे साल में ॿई ईदूं मुसलमाननि सैयदनि खे करण न ॾिनियूं जन सम्झो न है कई आहे ॿई ईदूं वॾे में वॾियूं ॿई ईदूं रमज़ान जी ईद ज़ुल्हज जी ईद रमज़ान जे ईद ते बि अली जे धीउनि जा वॾा वॾा वण पिया अचनि बाबा असां यतीम बणिजी वियूंसीं बाबा हाणे जो मोटी वींदियूंसीं मदीने न पुछंदियूं कनी ॼाणियूं पीउ सां ईद करे आहियूं जेके थकायल आहिनि उहे पाण ॼाणनि जेके इबादत करण आया आहिनि रोइण में दुआ क़बूल थींदई रोइण पहिरीं ईद रमज़ान जी ईद अली जे धीअनि वॾा वॾा वेण कया हसनैन जॾहिं नमाज़ पढ़ी मोटी आया न घर भेणुनि खे सॼे चवनि पिया भेणियूं मुबारक हुजेव साईं ज़ैनब ॾिसी फरमाए थी मुबारक जे बदिले छा ॾींदे हसन अमीर तो फरमाए अञा मां अमीर आहियां घुर भॼिया आहियां चए मां बि अमीर पीउ जी धीउ आहियां कुझु न खपे ॾियणु चाहे थो न बाबे वारो लिबास राज़ीअ खे पाराए मुंहिंजे आॾो घुमा आहे मां ॾिसां मुंहिंजो बाबो घुमंदो कीअं अल्लाह अकबर वॾी हयावन वारी ही अली जी धीउ ख़ुदा जो कसम अली जहिड़ो बादशाह बाबो सिकंदो वियो ज़ैनब ॻाल्हाए साण रोई रोई चविया बाबा मूंखे शर्म थो अचे अली दाहो करे चविया थी पीउ खां शर्म थी करे बाज़ारी हुजूम में कीअं ॻाल्हाईंदी बाज़ारी
शराबी माहौल में खुतबा कीअं पढ़ंदी आहे। पहिरीं ईद बि अली जे धीअ जी उजड़ी वई, ॿी ईद बि उजड़ी वई अली जी धीअ। मुस्लिम नकील विढ़ंदो लड़ंदो हसरतूं दाहूं कंदो राहे हुसैन ॾे ॾिसी चए पियो हुसैन जिथे राह वॾा कूफे न अचिजा। कूफे वॾा गदार थई, वॾा दोखिर थई, तोसां ज़ैनब जहिड़ी पर्दादार साणा मिंबर शबीर जो क़िस्म वॾो ज़ख्मी आहे मुस्लिम बिन नकील। मसाइब पढ़ा न मुकमिल, वॾो ज़ख्मी आहे मुस्लिम बिन नकील। तो मोमिना जे घर जे दरवाजे ते वेठो ज़मीन ते लकीरियूं पियो थो पाए। तो दरवाजे ते आई ज़ख्मियल ॾिसी जदा मारे ॾिठा, धीमे लहजे सां चयो मुसाफ़िर परदेसी एक तारीखदार वेठा आयो, दरवाजे ते वेठो आहे, लगे तो मुसाफ़िर आहे। सर मुस्लिम मथे लखियो, अखियूं बंद करे चए तो हा मोमिना वाकई मां बेवतन आहियां। बेवतनी जी ॻाल्हि आई, लहजो अब्बास वारो ॿुधी पंहिंजो पाण सां थी ॻाल्हाए, भुली त नाहे, मुस्लिम त नाहे। ओरिया ओरिया चए छा तूं मुस्लिम आहे? चए तो हा हा मां हुसैन जो वकील आहियां। तो मोमिना चए जेकॾहिं हुसैन जो वकील आहे ॿियो कोई पनाह ॾेई न ॾेई हली आहे घर मुंहिंजो तुंहिंजे हवाले। अल्लाहु अकबर। मुस्लिम बिन अकील के मोमिना चए ही घर मुंहिंजो न आहे, अली मूंखे ॾेई वियो हो, चई वियो हो नाई ज़ुल्हज जी रात हिकु ज़ख्मी महिमान ईंदी, उनके पनाह ॾिजा, उनके अमान ॾिजा। अल्लाह अकबर। अखियूं बंद करे अंदर दाखिल थियो, मोमिना बिस्तर पढ़ण शुरू कयो। रोई रोई चेती असां सुम्हंदा किथे आहियूं? मुस्लिम चए तो मुसल्लो विछा। मुसल्ले ते अची मुस्लिम नमाज पढ़ण शुरू कई। तहज्जुद जी नमाज जो आखिरी सजदो ॾिनई। मिंबर शबीर जो क़िस्म अख अख सां लॻस। आलम ख्वाब में ॾिठे हिक कारे बुर्गे वारी बीबी आहे जंहिंजो पासो ज़ख्मी आहे। रोई चेती मुस्लिम हाथ जो सर ढोलीअ में झलिया। 4000 सिपाही तूं आज घर जे चौगिर्द हकलो मारे चवंदा तूं मुस्लिम हवाले करन त चादर लुटींदा सही। जेको सम्झंदो वो ॾाढा रोईंदो। मिंबर जो क़सम चादर जी ॻाल्हि सिपाही कई आहे। सैयदन खे बुर्को वॾो प्यारो आहे। मुस्लिम को पंहिंजा ॾुख भुलिजी विया, तलवार म्यान मां कढी हकल मारे चयो मां जीअं दुआ जी चादर जी कहिड़ी ॻाल्हि कई आहे? भला कियल वारनि जी मर्ज़ी आहे न। मां त वरी तारीख़ी ॻाल्हि थो पढ़ा। मां हुजां मुस्लिम खे चवां मौला कनीज़ाणीअ जे बुर्गे जी ॻाल्हि ॿुधी बर्दाश्त नथो करे। यारीअ जी रात तुंहिंजी मर्ज़ी जी वणे थी ॿुध टेक छॾ। मिंबर जो क़सम कोला विझियल वारा अलाह कहिड़ी ख़बर आहे कंहिंजे पासे में शाम जो महारी रात रोइण वारो सजाद वेठो आहे मथां मयार ॾेई। करबला जो पहिरियों शहीद मारियो वियो, उन ते रोइण नथो चई। मारियो कूफे में वियो। चाचा मोहरम अली लिस्ट करबला जी में लिखियल मुस्लिम बिन अकील चए तो मां जीअं मालकवारी पढ़ा मां जीअं असांजे कनीज़ाणीअ जे बुर्के जो नालो कंहिं खयो आहे। मिंबर जो क़सम मुस्लिम तुंहिंजे जुतिया
तुझी मर्जी जी होनी थी बुजुर्ग मालक वारी पढ़ा ओ अब्बास मुस्लिम अच्छा मुसलमान ये बढ़ाना बोल रहा है अल्लाह अकबर मुस्लिम लड़ो दो वते एडो अकेलो मुस्लिम होड़ो 4000 सिपाही सिपाही भजदा है मेरे आपके चवंदा हुसैन दे शेर जेको वत न तोड़े कोलाम यलवारो यो शहीद जैसा मर्द तविड़ा तुझी मर्जी जी होनी थी बुझो ओ मुस्लिम शहीद जैसा मर्द तविड़ा पर नन्हा बार भी पत्थर जुटल गया नन्हा बार त पहरी जाते और तू पुराना लिबास खड़ी बाहर नहीं मुस्लिम दे मथो छलाल नु अल्लाह तुझो ख्याल की थी इन मसाइब के वधी के मसाइब ही को खुदा जो कलम है जो वडो गरीब मुस्लिम जेके मर्दन दा मार पर औरतन भी मार गरम गरम पानी खड़ी जवान बहू हुसैन जो वकील मन खबर पड़ा हुसैन जो वकील मुस्लिम के मार अल्लाह अकबर शदीद जख्मी मुस्लिम जंजीरन में जकरे मुरली सदा दरबार वठी आयस जिए जो दरबार आयो सबई सिपाही चवंदा ही मुस्लिम बिन अकील तोड़े जो जालिमा के तो मान न मनी दूसरे हुसैन दे शेर तांता जो लगा जो छाजे करे जो कमीने के सुनाना में न पियो किया सुनाना पे न पियो उलमा लिखता मुस्लिम के जालिमन एतरो मारो तू आज घर दे दरवाजे खां दरबार ताई जेतरो मुसलमान ने सजाद के शाम ताई अल्लाह अकबर मिंबर दा कसम है मुस्लिम के जालिमन एतरो मारो जो ख्याल ही को है ना जेतरो जालिमन करबला का शाम ताई सजाद के मारो सजाद के कंड ते मारन पिया मुस्लिम के मुंह दे मोहम्मद जख्मिया खून जारिया मिंबर जो कसम कमीनो जे तो ही हाशमी नाए जे तो हाशमी नाए सिपाही जवान अल्लाह जी वहदानियत कसम मोहम्मद जी नबूवत कसम ही मुस्लिम मोहम्मद जो नालो आयो झट को नहीं मुस्लिम जे तो नाला अल्लाह अकबर नाला छद मदीना वठिया अली के कूफा फत करना ठोठो अल्लाह अकबर खैबर जो किला वते कर सहजो कूफा फत करना ठोठो मिंबर जो कसम जे तो जे कदे हाशमियन के गैर जो सलाम न कदो सभी चो सलाम करे मिंबर जो कसम सलाम जो नालो आयो किसी जवानिस्ता अमीर जो सलाम कर ओ कोलाब जी अलवारो अमीरी जी गाल आई मुस्लिम जो मोह फिरो मंजिल सोकरे ऋषि के दो तहा जो अमीर मुझे अमीर जो नालो हुसैन बिन अली खुदा जो कलमा हुसैन मुसल छचो अम्मा मौलाए सुंदर बदी दी में रह जैसा जे तो वदी मेहरबानी जालिम जे यादो मालक वारी पड़ा जिन समझो उन्होंने है कही है जेके मानू था गोलन उन्होंने मर्जी आ मिंबर मालक वारी पड़ा मौला हयाती इमाम ज़माना तुझो दाहू कबरे अमीर मुस्लिम ते पुजा जे तो ही तवाद अमीरा मोहजे अमीर जो नालो हुसैन बिन अली हुसैन जो नालो आयो
वाह वाह पढ़ाया छड़िया मलखवारी पढ़ा रोई रोई हुसैन लक़ब अमीरी जो हुसैन जो मिला हुसैन फरमाए तो अज को बाद क़यामत ताईं मुस्लिम तू अमीर सर्वे मां तोरे दे अमीर मां करबला जो गरीब सर्वे हाय हाय खुदा जो गरमान जालिम छा गयो हकल करे चे तो इन दारुल अम्मारा जी शत दे वठी ने जो सर फलम अल्लाह अकबर वठी आया मुस्लिम के मामा जल्दी के जब हाज करे वठी आया मुस्लिम के मिंबर जो गजमा योरे और जो कोई हुजे आकाश वनी चाहे पास ते हुसैन के कूफे में जिद ज़ैनब साद दारुल अम्मारा जी शते आया अल्लाह अकबर जिक्र जो कसम जालिम तलवार कढ़ियो गर्दन दे इशारे पे सर खामुने दिस जिए जो तलवार हण जो इरादो करे जमीन ते गिरस सिपाही पुछने ता छाती आई रोई जदो तो के केड़ी खबर सामने मोहम्मद नजर आयो तुझे मर्जी हाल जी वड़ाई के बुध ओ मदीने वालो मोहम्मद जल्दी आजादी जोड़ त्रे कातिल बदलिया चौथो कातिल अगते वधियो दिसे जा रोई जदो हिक कारे मुर्गे वारी बीवी आज हाथ पासे दिया रोई जदी नमार रुकैया जो सुहाग वाह 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 अल्लाह अल्लाह हुसैन कैसा लगल है हुसैन कैसा लगल है हुसैन फरमाए अब्बास मुझे भाव मुस्लिम रोई रोई के दो मंजर देखो बिना नूर के दरमियान अब्बास तलवार जमीन तक रोई